नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मदेजी गायजा थाणे जे हद दौड़ बस स्टॉप ते जमायत उलमा इस्लाम अॻुवाण सलीम अमीरो मुहाणी, ज़ुबैर सूमरो, अब्दुल्ला सूमरो, कारी अब्दुल सत्तार लाशारी, अतहर हुसैन सूमरो ऐं अज़ीज़ रहमान सूमरो ॿियनि जी अॻुवाणीअ में गायजा थाणे जी हद में बदामनी वधी वञण ख़िलाफ़ मेन सखर लाड़काणो रोड ते धरणो, टायरनि खे बाहियूं, वॾी अंग में गाॾियूं बीहिजी वयूं। मदेजी राति देरि सां हथियारनि बंदनि जमायत उलमा इस्लाम अॻुवाण हाफ़िज़ निसार अहमद सूमरो ऐं अब्दुल गफ़ार शेख खे यरग़माल बनाए सख़्त तशद्दुद करण वाक़िए ख़िलाफ़ अॼु रोड ब्लॉक कयो वियो। नवीद अहमद लाल न्यूज़ मदेजी।